Capital TV Washington. दोस्तों असां पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे हिकिड़े अहिड़े कम्युनिटी लीडर खे जंहिंखे तक़रीबन 15 सालनि जो सोशल पॉलिटिकल पब्लिक पॉलिसी ऐं मीडिया मैनेजमेंट जो एक्सपीरियंस आहे। साईं तक़रीबन 5 सालनि खां अमेरिका में रही रहियो आहे ऐं हिन वक़्तु सना जे नवंबर 2002 इलेक्शन में जनरल सेक्रेटरी जी पोजीशन लाइ कॉन्टेस्ट करे रहियो आहे। अचो त तव्हांजी ॻाल्हि करायूं साईं मुश्ताक राजपर साहब सां, जेको हिन वक़्तु असां सां वीडियो इंटरव्यू में मौजूदु आहे। साईं राजपर साहब, छा हाल वाल आहिनि? Mansoor bhai, zabardast. Thank you very much for this opportunity. Ma really appreciate to kya ta time kadyo hai mukhe panji gal bol rakhan jo mauko dino. It's a really privilege. साईं वड़ी वड़ी महिरबानी राजपर साहब, तव्हां आया आहियो, असांजे लाइ ऑनर आहे। राजपर साहब, जीअं त सभिनी खां इहो ई पहिरियों सवाल पुछूं था त असांजे दोस्तनि खे पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो ऐं इहो बि ॿुधायो त तव्हां जनरल सेक्रेटरी जे उहिदे लाइ पंहिंजे पाण खे छो हिकिड़ो बहितरीन उम्मीदवार सम्झी रहिया आहियो? जनरल सेक्रेटरी जे उहिदे लाइ मां बहितरीन उम्मीदवार आहियां या न आहियां उनजो तइयन त वोटर कंदा ऐं मां त फ़क़ति पंहिंजूं सर्विसिस जेके आहिनि, ख़िदमतूं जेके आहिनि, उहे ऑफर थो कयां कम्युनिटी खे बेस्ड ऑन माई एक्सपीरियंस एंड अबव ऑल माई इंट्रस्ट इन सना। जीअं तव्हां चयो त मां 5 साल पहिरियों ई US मूव थियो हुउसि ऐं मां उन खां पहिरियों कराची में जेको अमेरिकन काउंसलेट हुयो उन में मां मीडिया स्पेशलिस्ट 13 सालनि ताईं, ऐं उन खां पहिरियों ई आउं जापानीज़ काउंसलेट कराची में इकोनॉमिक एडवाइज़र हुउसि काउंसिल जनरल जो, ऐं उन खां पहिरियों I was teaching in Sindhi University Jamshoro. I was part of research team in Geo News. ऐं कराची में I was also teaching at Zabest as adjunct faculty. ऐं हिते अचण खां पोइ जेको आहे अॼुकल्ह त ख़ैर मां पढ़ां थो हिते जेका जॉर्ज मेसन यूनिवर्सिटी आहे। I'm doing a Masters in Public Policy on Dean's Merit Scholarship. ऐं गॾोगॾु पाकिस्तान जूं 2 अंग्रेज़ी अख़बारूं आहिनि, डॉन इन द न्यूज़, उन ॿिन्ही में आउं लिखंदो आहियां। जर्नलिज़म बि थोरो घणो मूं कयो आहे, बट नॉट एज़ अ फुल टाइम। मां सिंध टेलीविज़न जे लाइ तक़रीबन 2.5 साल जेकी आहे एंकरिंग कई आहे, कोई 100 खनि मां इंटरव्यूज़ कया, ऐं बसि इहो ई मुख़्तसर तारीफ़ आहे। सना सां मुंहिंजो काफ़ी पुराणो तालुक़ु रहियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त सना जो जेको पहिरियों कन्वेंशन थियो सिंध में 2005 में, त आई हैड रियली ऑनर ऑफ मॉडरेटिंग वन ऑफ द सेशंस सना जो, ऐं 3 ॾींहंनि में आउं सिंध टीवी ते प्रोग्राम बि कंदो हुउसि। पोइ जेके सना जा लीडर आयल हुया दौरे ते, आई टुक देम टू द स्टूडियो द वे वी आर टॉकिंग नाउ, तॾहिं मां उन्हनि जा उते इंटरव्यूज़ कया हुया। एंड since then I've been connected with Sana, and so yeah. साईं ज़बरदस्त, तव्हांखे साईं मीडिया जी बि नॉलेज आहे, तव्हां मास्टर्स करे रहिया आहियो पंहिंजो पब्लिक पॉलिसी में, पॉलिटिकल नॉलेज बि आहे, सोशल बि आहे, जर्नलिज़म बि कई आहे, टीवी में एंकर बि रहिया आहियो। त साईं मूंखे इहो ॿुधायो त एतिरी तव्हां वटि क्वालिफिकेशन्स आहिनि, त हिन जो एज़ अ सिंधियुनि खे ऐं सना खे छा फ़ाइदो आहे, ऐं अॼु ताईं तव्हां सना खे हुनजो छा फ़ाइदो ॾिनो आहे साईं? एॾी माशाल्लाह एॾी तव्हांजी क्वालिफिकेशन आहे। सना खे इहो ॾुखियो सवाल त मूं छा फ़ाइदो ॾिनो आहे। जीअं मूं गुज़ारिश कई त आउं जॾहिं उते हुउसि त सना जो कन्वेंशन थियो, उनजो हिसो हुआसीं। उन खां पोइ 2016 में असां जेको सिंध में कन्वेंशन हो सना जो, आउं तॾहिं उते रहंदो हुउसि, असां उहो गॾिजी कन्वेंशन कयो सिंध जे इकोनॉमिक डेवलपमेंट ते। एंड आई थिंक शायदि सिंध जी मॉडर्न हिस्ट्री में उन खां भलो सेमिनार मुंहिंजे ख़्याल में कोन थियो हूंदो, बिकॉज़ पाकिस्तान जा जेके टॉप इकोनॉमिस्ट हुया असां सभई इहो गॾु कया हुया, ऐं मुंहिंजी ॾाढी सुठी मीडिया कवरेज बि थी। ऐं आउं जॾहिं बि हिते मूव थियण खां पहिरीं ईंदो हुउसि साना जे इवेंट्स में, शिकागो जे कन्वेंशन में आउं आयुसि, उन खां पोइ आई थिंक मिशिगन में थियो हुयो, उन में आउं वियो हुउसि, आई वाज़ पार्ट ऑफ एज़ अ स्पीकर। LA में थियो, ऐं उते बि हुउसि। DC में जेको 2018 थियो उन में मूं सेशन मॉडरेट कयो। ऐं जेसि ताईं अदा अहमद अली महर हुया असांजा जा प्रेसिडेंट, तेसि ताईं जेके बि हुननि जा इनिशिएटिव हूंदा मोस्टली आउं उन ॾिसो हूंदो हुउसि। आई यूज़ टू टेक इनिशिएटिव, आइडियाज़ ॾींदो हुउसि हुननि खे, ऐं काफ़ी प्रेस रिलीज़ वग़ैरह बि हुननि जा जेके ड्राफ्ट हूंदा उहो बि आउं लिखंदो हुउसि। सो आई डोंट थिंक कि मूंखे घणो कुझु कयो आहे, पर जेको पंहिंजी सलाहियत आहे मतिलबु उहो कयो आहे। सही। साईं भला असांजे दोस्तनि खे इहो ॿुधायो त जनरल सेक्रेटरी जो हिकिड़ी नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन जीअं पंहिंजी सना आहे उन में छा रोल हूंदो आहे, ऐं इहो बि ॿुधायो त तव्हां छा अहिड़ी नई शयूं इंट्रोड्यूस कराईंदव जेको करंट असांजो जनरल सेक्रेटरी साहिबु आहे या पुराणा जेके जनरल सेक्रेटरी आहिनि उहो सना में न करे सघिया आहिनि या नथा करे सघनि?
Thank you, Mansoor, for this question. I think it's a very interesting question and important to me. Because point the favor ma general secretary la bito so hind the favor ma general secretary la bito ai ma consciously jane vane general secretary ke choose to kya इन करे तो करया जो आप समझा तो जो जनरल सेक्रेटरी आहे वो साना जो गेट कीपर आहे वो साना जो मुहाफ़िज़ आहे वेनगार्ड आहे साना जो साना जेके तव्हां तंज़ीम चओ था एज इंस्टीट्यूशन एज अ बॉडी उन जो को माण्हू उन जी देखभाल करणु उनखे संभालणु उन जो इंतज़ाम हलाइणु तंज़ीम हलाइणु रिकॉर्ड कीपिंग खां वठी करे रिपोर्ट राइटिंग खां वठी करे सॼो जेको कमु आहे उहो बेसिकली जनरल सेक्रेटरी जो आहे ॿिया सभु जेके मेंबर आहिनि ईसी जा उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा रोल आहिनि त सम्झा थो ॾाढो क्रिटिकल रोल आहे जनरल सेक्रेटरी जो ऐं मूं सोचियो पिए त जेकॾहिं जनरल सेक्रेटरी आऊं हुजां त शायदि आऊं शयूं डिफरेंटली कयां इलाही सारियूं शयूं आहिनि जेके तव्हां जनरल सेक्रेटरी तौर ते करे सघो था जेके मुंहिंजे ख़्याल में उहे कोन थियूं थियनि उन अंदाज़ सां जीअं उहे थियणु खपनि मां तव्हांखे मिसाल ॾियां त जॾहिं बि तव्हां कमेटीज़ ठाहियो था उन में जनरल सेक्रेटरी खे कमेटी में खणनि कोन था यानी ईसी जेका फैसला थी करे उन में जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ो प्रोएक्टिव जनरल सेक्रेटरी हुजे मसलन तंज़ीम जा तव्हां बायलॉस चेंज कयो था ऐं उन में जनरल सेक्रेटरी कोन था खणो आई मीन हाउ इज़ इट पॉसिबल कंहिं तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी उन कमेटी जो हिसो न हुजे जेका लॉ पास थी करे यू नो सो इफ आई वॉज अ जनरल सेक्रेटरी आई थिंक आई वुड हैव टोल्ड टू ईसी के बाबा असांजी ईसी जो बि को माण्हू बायलॉस कमेटी में हुजणु खपे त जीअं ख़बर पवे त चेंजिस कहिड़ियूं करणियूं आहिनि चेंजिस कहिड़ियूं करणियूं उहा तंज़ीम में ईसी खे ख़बर हूंदी आहे ॿाहिरियां माण्हू त ठीकु आहे दे सी थिंग्स यू नो फ्रॉम आउटसाइड पर जेके माण्हू अंदरि वेठा आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी आहे त उहे शयूं कहिड़ियूं चेंज करे सघनि थियूं हिकिड़ो त इहो आहे ऐं ॿियो इहो आहे त जेको हिन महिल ताईं तव्हां ॾिठो हूंदो हाणे तव्हां पाण मीडिया जा माण्हू आहियो इफ यू गो ऑन सानाज़ वेबसाइट ऐं तव्हां 10 साल पोयां वञी ॾिसो त भई 10 साल पहिरीं जेका ईसी हुई उन जी प्रोग्रेस छा हुई यू डोंट फाइंड इन ए सच रिपोर्टिंग त आउं चाहियां थो जेको सेक्रेटरी वञे उहो पंहिंजी 2 साल जी परफॉर्मेंस रिपोर्ट रिटन में डॉक्यूमेंट तौर ते छॾे वञे एवरी सेक्रेटरी शुड लीव अ 2-year रिटन रिपोर्ट ऑफ प्रोग्रेस हुननि जूं अकम्पलिशमेंट छा हुयूं हुननि छा कयो हुननि कहिड़ा इनिशिएटिव वरिता उहो उन मां कुझु पूरा थिया न थिया उहो अलॻि मसइलो आहे पर एटलीस्ट पंहिंजो रिकॉर्ड त छॾे वञो हीअ त कुझु बि कोन्हे को मतिलबु तव्हां वञी खणी ॾिसो वेबसाइट ते यू हार्डली फाइंड एनीथिंग इहो जनरल सेक्रेटरी हूंदो न तव्हांजे 10 सारा चैप्टर्स आहिनि चैप्टर्स जो तव्हांखे कुझु चैप्टर जा नाला मिलंदा तव्हांखे उधार बि कोन था मिलनि पूरा चैप्टर्स जा वेबसाइट ते यू नो जॾहिं वेबसाइट जेका आहे फेस आहे तंज़ीम जो इट्स आवर फर्स्ट इंट्रोडक्शन टू आवर कम्युनिटी टू आवर मेंबर्स इवन आउटसाइड जेकी कम्युनिटी माण्हू उन्हनि जो पहिरियों तारफ़ असांजी वेबसाइट आहे उन ते उहे शयूं तव्हांखे कोन थियूं मिलनि पर को अहिड़ो माण्हू हुजे यानी बुनियादी जेका हाउस कीपिंग थींदी आहे न शइ मतिलबु कीप योर हाउस इन ऑर्डर हुनखे थोरो फज़ीलत में रखो हुनखे साफ़ सुथरो रखो हुनखे विज़िबल रखो उहे शयूं बि कोन थियूं थियनि सो आउं सम्झां थो त सेक्रेटरी जो इहो वॾो कमु आहे त तंज़ीम खे हिकिड़ी फंक्शनलिटी ॾिए तव्हां मूंखे ॿुधायो त 4 जुलाई वारे कन्वेंशन खां पोइ अॼु नवंबर थो हले घणियूं जेको तव्हांजूं मंथली मीटिंग्स जा मिनट्स तव्हां ॾिठा हूंदा हिन ईसी जा कोन था अचनि रेगुलरली यू नो अनलेस यू डिमांड भई bylaws चवनि था तव्हांखे हर महीने मीटिंग करणी आहे I promise to everybody if I become secretary I assure you everything that we decide it's going to be written ऐं उहा तव्हांखे ईमेल थींदी उहा तव्हां शेयर थींदी तव्हांखे हितां हुतां ख़बर कोन पवंदी तव्हांखे फलाणे खां फलाणा नाला कोन थो वठां उन्हनि जे मथां ख़बर कोन पवंदी मेंबर्स जो राइट आहे यू नो सो मसलन मूं सुवाल कयो हिन ईसी खां त पुछो बाबा तव्हां जेके फलाणे हिकिड़े NGO खे पैसा पिया ॾियो उहो फ़ैसिलो कॾहिं थियो आहे सही ॻाल्हि मूं 6 व्हाट्सएप ग्रुप ते रात जो 10 वॻे मीटिंग आई फ़ैसिलो थियो ऐं पैसा पहिरीं रिलीज़ थी चुका हुया नथिंग हुन का ख़राबी कोन हुई द पॉइंट इज़ दैट्स नॉट हाउ टू डू थिंग्स यू नो हिकिड़ो कम्युनिटी जो पैसो आहे न तव्हां ते माण्हू एतबार कनि था ट्रस्ट कनि था तव्हां चूंडिजी आया आहियो तव्हां यू नो पासदार आहियो उन बायलॉस जा सो इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके आहिनि वॾियूं शयूं नंढियूं बि आहिनि वॾियूं बि आहिनि उहे आई थिंक सही करणु खपनि So, I mean, if I come, I think I'm going to do these things. So, election commission, जेका पंहिंजी दफ़े वोटिंग आहे उहा टाइम ते शुरू कोन थी आहे, यू नो 7-8 नवंबर जे बजाय उहा 12 तारीख़ 11 तारीख़ ते शुरू थी आहे उनजी वजह इहो त इलेक्शन कमीशन वेचारा आख़िर ताईं रड़ियूं कंदा रहिया अलॻि लिस्ट कोन मिली आहे ऐं जेका लिस्ट मिली उन में एॾा प्रॉब्लम्स हुया हाणे ही नंढड़ा कम आहिनि थोरा सफ़ा यू नो इट्स जस्ट better of like giving attention to you know housekeeping things जेके मां चवां थो यू नो उहे कोन थियूं पर जेकॾहिं को सुठो सेक्रेटरी हुजे यू नो जेके सम्झ हुजे तंज़ीम जे इन्हनि समूरनि फंक्शनैलिटीज़ जी त शायदि इहे प्रॉब्लम्स कोन थियनि एंड वी डोंट हैव टू रियली वेस्ट लॉट ऑफ टाइम ऑन टॉकिंग ऑन दीज issues you know we could do some better things
साईं जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि तक़रीबन हर ॻाल्हि सां मां एग्री आहियां। बाक़ाइदा वेबसाइट सुठी हुजणु खपे, हुन में जेके करंट फंक्शन थियो आहे, इवन जेको कन्वेंशन थियो आहे, हिन जा जेके वीडियोज़ हुया, जेके तस्वीरूं हुयूं, जेके रिपोर्ट्स हुयूं, इहे सभु मिसिंग आहिनि। सोशल मीडिया ते पंहिंजी को बि एतिरी ज़बरदस्त क़िस्म जी पंहिंजी मौजूदगी मंसूर हिकिड़ी ट्वीट कोन थी कन्वेंशन जी। मंसूर तव्हां महिरबानी तव्हां ज़िक्र कयो, यानी कोई पाण $2,500 ख़र्च कया हुया उन वीडियोग्राफी ते। मूं ॾिठो हुयो बजट आइटम्स में त केतिरो कंहिंते ख़र्च, यानी तव्हां $2,500 ख़र्च कया तंज़ीम जा, एंड यू आर नॉट मेकिंग यूज़ ऑफ दैट फुटेज। ऐं साईं पाण खे 5 खां 10 जेके मीडिया वारनि जेके उर्दू मीडिया जेके कॾहिं कवर न कंदी आहे, कवरेज मिली आहे पर हुनजी बि इंफॉर्मेशन न आहे त उहो किथे आहे किथे न आहे। तो आई एग्री विद यू ऑन दिस पॉइंट। जेको जनरल सेक्रेटरी हुजे हुनखे बाक़ाइदा न्यूज़ लेटर ठाहिणु खपे, हुनखे जेके मीटिंग्स जा जेके पॉइंट्स आहिनि उहो ॿुधाइणु खपे, जेके जेके शयूं आहिनि सभिनी शयुनि खे ऑर्गेनाइज़ करणु खपे। छो त जनरल सेक्रेटरी न सिर्फ़ु किंग मेकर हूंदो आहे बल्कि मेन माण्हू बि हूंदो आहे जेको सॼी कैबिनेट खे हलाईंदो आहे। साईं तमामु सुठी तव्हां ॻाल्हियूं था कयो, इनशा ताला ज़रूरु अगरि तव्हांखे मौक़ो मिलियो त असां ॾिसंदासीं केॾो सुठो कमु थींदो। साईं हाणे भला इहो ॿुधायो त सिंध में एतिरी बेरोज़गारी आहे, ठीकु आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, माण्हू मायूस आहिनि। असां ॾिठो आहे त सिंध में जेके असांजी सना आहे, सिंधियुनि जे लाइ कुझु कमु करे त रही आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फेम स्कॉलरशिप ऐं ॿिया 2-3 जेके कम हूंदा आहिनि, पर एतिरी एक्टिवली इन्वॉल्व कान्हे। त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त सिंध में जॾहिं अगरि तव्हां जनरल सेक्रेटरी थींदव ऐं तव्हांजो जेको पैनल पूरो ईंदो त तव्हां सिंध में सिंधियुनि जे लाइ छा कमु कंदव, नंबर 1। ऐं इहो ई तव्हां ॾिसो था त हिते बि जेके असांजा सिंधी नौजवान आहिनि उहो मायूस हूंदा आहिनि, जेके अमेरिका में ईंदा आहिनि, उहो चवंदा आहिनि असांखे इमिग्रेशन सपोर्ट खपे, असांखे पंहिंजो जॉब जे लाइ थोरी हेल्प खपे, इहे सभु शयूं असांखे खपनि। सना असांखे को बि हेल्प नथी करे। हमेशह मां कंप्लेन ॾिठी आहे माण्हुनि जी, ऐं हुतां वरी जवाब बि एतिरो मतिलबु न ईंदो आहे जेको माण्हुनि खे सेटिस्फाई करे सघे। त तव्हां ॿुधायो त तव्हां अमेरिका सिंध जे सिंधियुनि जे लाइ ऐं अमेरिका जे सिंधी लाइ छा अहिड़ा प्रोग्राम शुरू कंदो ताकी सना जी जेका अहमियत आहे उहो वधी सघे? महिरबानी। आई थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन। बल्कि जेका बि बॉडी ईंदी आहे, जेके माण्हू पंहिंजो इंटेंशन ज़ाहिर कंदा आहिनि त दे वांट टू कंटेस्ट सना इलेक्शन, ऑब्वियसली दे हैव थिंग्स इन देयर माइंड। का शइ हूंदी आहे जेका तव्हांखे ख़ुशि कंदी आहे त भई मां छो थो बीहणु चाहियां, लाइक वाई मी, what do I really have to offer to Sana here or back home in Sindh। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी जेका शइ असां जंहिंजो यूज़ एतिरो न कयो आहे उहो इहो आहे त नॉर्थ अमेरिका में जेके असां सना जा मेंबर आहियूं, असांजा इलाही सारा सना जा मेंबर तमामु वॾो रिसोर्स आहिनि। यानी मां हुनखे चवंदा हिकिड़ो वॾो सोशल कैपिटल आहे, जंहिंखे हिकिड़ो वॾो सोशल कैपिटल एंड अनटैप्ड। असां हुनखे सही नमूने सां टैप कोन कयो आहे, असां हुनजो सही नमूने सां यूटिलाइज़ कोन कयो आहे। पैसा तव्हां नथा ॾेई सघो सिंध खे। आई मीन ठीकु आहे, 50 स्कॉलरशिप ॾियूं था, 100 ॾियूं था, उहे 200 बि करे सघनि थियूं, बट ऑब्वियसली 50 मिलियन माण्हुनि जो जेको आहे सूबो आहे ऐं साना जी रिस्पॉन्सिबिलिटी कोन्हे का टू प्रोवाइड देम जॉब्स एंड ऑल दैट। what we can do, we can literally complement efforts over there। सो हिकिड़ो त असां इहो चाहींदासीं। ऐं हाणे छाकाणि त ताज़ो हिकिड़ो हेॾो जेको डिज़ास्टर आयो आहे, फ्लड जो जेको रिहेबिलिटेशन जो रिकंस्ट्रक्शन जो प्रोसेस आहे, असां हिकिड़ो ऐलान बि कयो हो त इफ वी विन असां हिकिड़ी सिंध रिहेबिलिटेशन फंड ठाहींदासीं। दैट वुड बी आवर नंबर 1 प्रायोरिटी, जंहिंमें असां चाहींदासीं त सिंधी जेका रिकंस्ट्रक्शन आहे, द प्रोसेस बाय विच पीपल आर गोइंग बैक to their homes and villages, उन्हनि जी कीअं हेल्प करियूं, उहो हिकिड़ो नए सिरे सां फंड लॉन्च कंदासीं इफ वी गेट इलेक्टेड। ऐं ॿी जेका तव्हां हूअ ॻाल्हि कई त भई जेके हिते अचनि था नवां इमिग्रेंट्स अमेरिका में, पाकिस्तान सिंध मां, कैनेडा हुजे, अमेरिका हुजे, उन्हनि जे लाइ बि असां हिकिड़ी इमिग्रेशन सेटलमेंट फंड ठाहींदासीं। ऐं न सिर्फ़ु उन्हनि जी का माली मदद ज़रूरत पए उहा कंदासीं, बल्कि वी विल कनेक्ट देम विद द पीपल ऑफ देयर रिलेवेंट फील्ड्स। को IT जो आहे, को मेडिसिन जो आहे, को HR जो आहे। त हिते जेको असां वटि जेको वॾो रिसोर्स आहे माण्हुनि जो, जेको पूल आहे एक्सपर्टीज़ जो, उन्हनि सां कनेक्ट कंदासीं। ऐं गॾोगॾु आई थिंक ॿियो जेको वॾो क्वेश्चन आहे त माण्हू उतां जा इलाही सारा हिते अचनि था फॉर जॉब्स जे लाइ, डॉक्टर्स हुजनि, उहे IT जा माण्हू, जीअं तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त कमु कंदा आहियो, कीअं माण्हुनि खे हिते स्पॉन्सर कंदा आहियो। असां चाहींदासीं त असां हिकिड़ियूं काउंसिल्स ऑफ एक्सपर्टीज़ ठाहियूं। उहे काउंसिल्स ऑफ एक्सपर्टीज़ छा कंदियूं त उहे मैच कंदियूं सिंध जे उतां जे नौजवाननि सां, छोकिरियुनि सां जेके कंहिं बि फील्ड में
इंटरेस्टेड हुजनि उहे काउंसिल ऑफ एक्सपर्टीज जा जेके माण्हू आहिनि नुमाइंदा आहिनि मेंबर आहिनि असां वी विल पुट देम ऑन द वेबसाइट विल बी ट्वीटिंग अबाउट देम बाबा ही माण्हू आहिनि तव्हांखे जेकॾहिं मेडिकल में रेजिडेंसी खपे दिस इज़ द ग्रुप साना जो ग्रुप ही आहे तव्हांखे IT में खपे तव्हांखे डेटा एनालिटिक्स में जॉब खपे तव्हांखे HR में खपे नर्सिंग में खपे वट एवर जेके बि रेंज आहे फील्ड्स जी या बल्कि हीअं मां चवां त जेके इमर्जिंग फील्ड्स आहिनि in terms of career and future जिते जॉब मार्केट आहे उन्हनि खे कीअं असां लिंक कयूं पंहिंजे नौजवान सां यूथ सां छाकाणि सिंध में जॉब अपॉर्चुनिटीज़ बदकिस्मती सां ॾाढियूं लिमिटेड आहिनि जॉब्स उते ई हूंदियूं जिते टेक्नोलॉजी हूंदी जिते इंडस्ट्री हूंदी जिते हायर लर्निंग जा इंस्टीट्यूशन्स हूंदा उहे असां वटि एॾा डेवलप कोन करे सघिया आहियूं उनजे करे आई थिंक ऐं ॿियो सिंध में जेका सनत आहे उहा एतिरी आहे कोन ऐं खुदि जेका सिंध में जेका छा चऊं जेके सेविंग रेशियो आहे माण्हुनि जो उहो घटि आहे इकोनॉमी एॾी का मूविंग कोन्हे का सो द ओनली थिंग वी हैव गॉट टू एक्सपोर्ट आर ह्यूमन रिसोर्स असांजो पंहिंजो जेको ह्यूमन रिसोर्स आहे छोकिरियूं हुजनि छोकिरा हुजनि जेके कॉलेज मां यूनिवर्सिटी मां पढ़ी अचनि था उहे ॿाहिरि वञनि था मतिलबु जीअं पाण सभु हिते दोस्त आहियूं पंहिंजी जॉब कयूं था इन अ वे वी ऑल कंट्रीब्यूट बैक टू सिंध सो उन्हनि माण्हुनि खे कीअं फैसिलिटेट कयूं टू हेल्प देम टू कम हियर सेटल डाउन ऐं ॾिसो अॼु बि पाकिस्तान खे का शइ बचाए वेठी आहे न मंसूर तव्हां मूंसां इतफ़ाक़ कंदा उहो रेमिटेंस आहिनि $30 billion जेके पाकिस्तानीज़ मोकिलीनि था पाकिस्तान बिलीव मी हिकिड़ो साल बंदि कयो पाकिस्तान इकोनॉमिकली वेही रहंदो कोलप्स थिए न थिए डिफॉल्ट बि कंदो दे विल नॉट बी एबल टू ऑनेस्टली इवन पे दी इम्पोर्ट बिल जेको तव्हांजो तेल आहे जेको तव्हांजो नॉन फूड आइटम्स आहिनि कुझु नथो थी सघे द पाकिस्तान इज़ बीइंग सेव्ड बाय ओवरसीज़ पाकिस्तानीज़ जेके माण्हू वेठा आहिनि सिमिलरली जेको सिंधी माण्हू ॿाहिरि ईंदो उहो जेके रेमिटेंस वापसि मोकिलींदो आई एम नॉट सेइंग के सिंध उन मां चेंज थी वेंदी but at least it will contribute to the provincial economy of Sindh. जेको करे सघे थो ऐं even we can give some good ideas to the people in power in Sindh त कीअं कैपिटलाइज कजे जेके दुनिया में ॿाहिरि जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि for the youth in terms of jobs उहे मतिलबु मां तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां यानी सिंध में 1980 खां गैस ऐं ऑयल निकिरे थो पियो ठीकु आहे सिंध में हिकिड़ो कुझु इंस्टीट्यूट कोन्हे को जेको माण्हुनि खे उहा ट्रेनिंग ॾेई सघे जेके असां पंहिंजा सो जिन फील्ड्स में डिमांड आहे तव्हां जॾहिं उन्हनि में इन्वेस्टमेंट न कंदो उन्हनि खे आइडेंटिफाई न कंदो त पोइ सोसाइटी कीअं ग्रो कंदी सो इहो बि असांजो आहे ऐं ॿियो मंसूर जंहिंमें मतिलबु ॿ शयूं ॿियूं आख़िरी मां तव्हां सां ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदुसि बिकॉज़ टू मी दे आर वेरी डियर टू मी असां हिकिड़ी सिंध लेज़ॉन कमेटी ठाहिणु चाहियूं था त साना जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी कमेटी हुजे जेका सिंध जी सिविल सोसाइटी सां पॉलिटिकल फोर्सिस सां ह्यूमन राइट्स ग्रुप सां हिकिड़ो लेज़ान करे हिकिड़ो कोलैबोरेशन करे ऐं कोऑपरेशन करे त जेके बि सिंध जी राइट्स जा इशूज़ आहिनि सिंध जे जेके हक़नि जा मामला आहिनि उन्हनि ते असां हिते बि एडवोकेसी करे सघूं ऐं ख़ुदि उन्हनि सां बि गॾिजी करे पंहिंजो रोल प्ले करे सघूं आई थिंक उहा जेका इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट आहे उहा मिसिंग आहे थींदो छा आहे वॾो वाक़ियो थींदो आहे हादसो थींदो आहे क्राइसिस थींदो आहे पोइ जी को ॻोठ में कज़ियो थिए पोइ सभु गॾु थी वेंदा आहिनि so only why do only tragedies have to bring us together like why can't our own ideas drive us instead of इंतज़ार कयो त को थी पवे छा चइबो आहे जेका फायर फाइटिंग आहे we've been too busy in this फायर फाइटिंग हिकिड़ी फायर फाइटिंग मां छॾियूं था वरी ॿी I mean the nature of issues so I think उन जे बजाए असीं पंहिंजो प्लान करियूं पंहिंजा इशूज़ कहिड़ा आहिनि पंहिंजी प्रायोरिटीज़ सेट करियूं ऐं उहे तव्हां तॾहिं ई करे सघंदा जॾहिं तव्हां ऑलरेडी प्रिपेयर हूंदा शयूं हिकिड़ा अहिड़ा ग्रुप्स ठाहींदा अहिड़ा डायलॉग्स कंदा विदिन दी सना ऐं लिंक कयूं पंहिंजे माण्हुनि सां सो इन खे ई अॻिते वधाईंदे करे वी ऑल्सो प्लान टू लॉन्च अवर ओन यूट्यूब चैनल वी विल कॉल इट साना फोरम तां असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते डिबेट कंदासीं वी इनवाइट पाकिस्तानी इंटेलेक्चुअल्स जेके इवन अमेरिका में जेके थिंक टैंक्स जा माण्हू कमु कनि था पाकिस्तानी ओरिजिन जा या जेके बि आहिनि सो साना फोरम will be a platform of sharing of intellectual discourses, narratives, ideas, even career जा जेके issues आहिनि जेके trends आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं so I think जीअं मूं गुज़ारिश कई न असांजो वॾो जेको एसेट आहे हिते अमेरिका में सिंधी माण्हुनि जो उहो असांजो ह्यूमन रिसोर्स आहे उहो असांजो सोशल कैपिटल आहे उनखे यूज़ करिणो आहे एंड आई थिंक साना फोरम वुड बी अ वेरी क्रिटिकल टूल टू फर्दर इट
तमामु बहितरीन जवाब ॾिनो त जेको अमेरिका में तव्हांजो ह्यूमन रिसोर्स आहे हुनखे यूज़ करणो आहे ताकी उहो सिंध जे सिंधियुनि जी तरक़ी जे लाइ ऐं अमेरिका में जेके सिंधी आहिनि उन ॿिन्हिनि जी तरक़ी जे लाइ कमु करे सघनि। तमामु सुठो तव्हां जवाबु ॾिनो साईं। साईं हाणे इहो ॿुधायो त सना जॾहिं ठाही वई त हिकिड़ी पावरफुल ऑर्गेनाइज़ेशन जे तहत मतिलबु हूंदी हुन ज़माने में। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त सिंध में बि को सना जी को जेका अहमियत हूंदी, जेका हुनजी इम्पोर्टेंस हूंदी, उहो पंहिंजी इम्पोर्टेंस सॼी खोए चुकी आहे। ऐं हिते बि तव्हां ॾिसो त सिंध जा जेके बि हिते अमेरिकन जेके सिंधी हूंदा आहिनि उहो बि इहो ई चवंदा आहिनि त बाबा सना जेको आहे सिर्फ़ु कचहरी ताईं ऐं वधि में वधि जेको आहे कन्वेंशन थींदो आहे साल में बसि हुन ताईं महदूद आहे। बाक़ी तव्हां ॾिसो त हुननि जी को एॾी इम्पोर्टेंस हुननि जी नज़रनि में बि न आहे। हिन ई करे रुगो $25 ॾियण में बि माण्हू हेजिटेंट थींदा आहिनि त यार असां छो ॾियूं, असांजे लाइ त कुझु करे ई नथी। त अगरि तव्हां ऐं तव्हांजो पैनल इलेक्शन खटी आयो त तव्हां अहिड़ा छा स्टेप्स खणंदव त हुननि जी अहमियत वधि में वधि वधी सघे ऐं सना हिकिड़ी पावरफुल ऑर्गेनाइज़ेशन तहत उभरे जंहिं ते हर माण्हू फ़ख्रु करे सघे। थैंक यू। आई थिंक तव्हांजो सुवाल जेको आहे बिल्कुलु उहो आहे त भई साना जो रिलेवेंस छा आहे अॼु जे दौर में न, ठीकु आहे न। अवल त जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं त माण्हू साना जे बारे में हीअ चवनि था हीअ चवनि था, आई थिंक इहा तनक़ीद आहे। उहा तनक़ीद कॾहिं जाइज़ बि हूंदी आहे, कॾहिं थोरी वधाउ थी वेंदो आहे, पर ज़ाहिर आहे माण्हू आहिनि दे केयर अबाउट साना, हू चाहिनि था साना हिकिड़ी इफेक्टिव ऑर्गेनाइज़ेशन हुजे, उनजे करे माण्हू तनक़ीदूं कनि था, विच इज़ ओके। आई थिंक इहो जेको आहे त वंस ईयर इवेंट कनि था, इहा ॻाल्हि बि ठीकु आहे, यू नो। सो आई थिंक साना जी जेका इम्पोर्टेंस आहे न मंसूर भाउ, उहा इहा आहे त सिंधी सोसाइटी जी जेका एवोल्यूशन थी आहे, जेका इर्तिका थी आहे, हीउ जेको तव्हां जहिड़ो मूं जहिड़ो जेको मिडल क्लास जो माण्हू आहे हिकिड़े प्रोसेस में ठहियो आहे, यू नो। ही जेको दौर आहे न जंहिंमें पाण रहूं था, इहा सिंध 40 साल पहिरीं कोन हुई। 1960 जे ॾहाके में यू वुड नॉट फाइंड 10,000 सिंधी फैमिलीज़ ओवरसीज़, यू नो, ॿाहिरि हुजनि ऐं पढ़ियल लिखियल हुजनि, यू नो, यूनिवर्सिटीज़ में ऐं साईं मतिलबु DOD खां वठी करे I mean, you name any company and department where Sindhis are not working, you know, even Sindhi women, you know. So, असां हिकिड़े प्रोसेस में उते जेको मिडल क्लास आहे पंहिंजो, उहो एॾो एम्पावर्ड कोन्हे को, बिकॉज़ असां वटि जेका पॉलिटिकल डोमिनेशन आहे इलीट जी, उहो सियासी पीर हुजे, उहो वॾेरो हुजे, उहो जागीरदार हुजे, या इहो वरी ख़ुदि जेको इन जो नेक्सस आहे, जेको अलायंस आहे, यू नो, सभिनी जो हिक ॿिए सां मिठियूं माइटियूं वतन, सॼी सोसाइटी ते हू डोमिनेट थियल आहिनि। वी आर द ओनली पीपल, आई एम नॉट सेइंग के मतिलबु मिडल क्लास उते आहे असांजो, पर असां हिकिड़े प्रोसेस में डेवलप थिया आहियूं। ऐं आई थिंक सिंधी सोसाइटी जी वॾी हीअं चऊं त असासो आहियूं असां जेके माण्हू आहियूं, असां में माण्हुनि जूं उमेदूं बि आहिनि। ऐं ॾिसो, आउं चवां थो सुभाणे बि सना उते को इवेंट कॉल करे, का गॾिजाणी होस्ट करे, का कॉन्फ्रेंस होल्ड करे, एवरीबॉडी कम्स अप। मूंखे यादि आहे असां 2016 में जॾहिं सना जी सिंध डेवलपमेंट कॉन्फ्रेंस कई हुई त उन में अदी नूर कॾहिं जनरल सेक्रेटरी हुई ऐं असां गॾिजी प्लान ते कयोसीं। त उन में असां हिकिड़े सेशन में रखियोसीं गवर्नमेंट ऑफ सिंध जे माण्हू खे, मुराद अली शाह खे, तॾहिं फाइनेंस मिनिस्टर हुयो। त मुराद अली शाह चयो न न न, इट्स नॉट फेयर विद अस, एटलीस्ट गिव अस टू सेशंस, यू नो, बिकॉज़ तव्हां ईंदो ऐं माण्हू मोस्टली असां ते तनक़ीदूं कंदा ऐं तव्हां हेॾा सारा माण्हू डॉक्टर इशरत हुसैन, अकबर ज़ैदी ॿिया घुराया अथव, सो वी शुड हैव 2 people, यू नो। That showed के how much they care कि भई जॾहिं साना का कॉन्फ्रेंस थी करे कराची में इवेंट थी करे सिंध जे इकोनॉमिक डेवलपमेंट ते, जेको ॿिए कंहिं कोन पिए कयो। सो पीपल डू केयर। ऐं मूंखे यादि थो पए जॾहिं असां हुन इवेंट में घुरायो डॉक्टर इशरत हुसैन खे, जेको स्टेट बैंक जो साबिक़ गवर्नर हुजे ऐं IBA जो डायरेक्टर हुयो, त ऐं इवन डॉक्टर मुबारक अली हुनजी इनॉग्रेशन कई हुई। त ॿिन्ही चयो त हमारी ख्वाहिश होती थी कभी हमें साना भी बुलाए, यू नो। सो एंड द रीज़न इज दैट साना कॾहिं पाकिस्तान जे डेमोक्रेटिक क्वेश्चन ते कंप्रोमाइज़ कोन कयो आहे। साना कॾहिं पाकिस्तान जे उन्हनि माण्हुनि जे आइन जी इनहराती कई हुजे, जे मुल्क खे लुटियो हुजे, जिन मुल्क जा जमहूरी इदारा तबाह कया हुजनि, उन्हनि खे होस्ट कोन कयो आहे। साना हैज़ अ क्रेडिबिलिटी of giving a space and serving as a platform to democratic forces in Pakistan. ऐं ॿियो ॾिसो, पाकिस्तान खां ॿाहिरि जेके माण्हू हुजनि, पश्तून हुजनि, पंजाबी हुजनि, बलोच हुजनि, उहे सभई पाकिस्तान जे अंदरि जेको हिकिड़ो अनइवन रिलेशनशिप आहे न फौज जो ऐं सियासतदाननि जो, त पाण ॾिसो पिया न त कीअं जेको आहे सो फौज चूंडियल हुकूमत में खणी ॿाहिरि उछलाईंदी आहे, यू नो। सो उहो जेको इम्बैलेंस आहे विद इन द कंट्री, उहो उनखे बि एड्रेस माण्हू हिते ई करे सघंदा। हिते असांखे थोरो फ्रीडम आहे, यू कैन टॉक, आई कैन टॉक, इहो डपु कोन्हे को एजेंसी वारो ईंदो को खणी ईंदो या पादर हणंदो या सुभाणे जेल में हूंदासीं, इट इज़ अ फ्री कंट्री। सो
I think इहो बि रोल ठहे थो असांजो we as a civil society from Sindh and Pakistan असां पाकिस्तान जी डेमोक्रेटिक मूवमेंट में पाकिस्तान में जेका आइन जी बालादस्ती जी तहरीक आहे उनखे हथ वठायूं उनखे ज़ोर वठायूं ऐं पाकिस्तान में उहे समूरा माण्हू जेके जमहूरी जी ॻाल्हि कनि था जेका बराबरी जी ॻाल्हि कनि था उन्हनि जे स्ट्रगल जो हिसो थियूं सो आई डू सी ए रिलेवेंस ऑफ साना हैज़ अ आई थिंक हाँ उहो केतिरो रोल प्ले करे थी उहो अलॻि मसइलो आहे पर इट कैन उनखे वधीक बहितर बनाए सघे थो जेकॾहिं सही लीडरशिप हुजे ऐं सम्झां थो ऐं तव्हांजा छा स्टेप्स हूंदा छो त असां स्टेप्स ॿुधायो सो हा जी मूं चयो असां जेको आहे सो लाइक विल बी एस्टेब्लिशिंग सिंध लिज़ान कमेटी जेका सिंध जे इश्यूज़ ते लिज़ान कंदी ऐं नज़र रखंदी सिंध जे पॉलिटिकल पार्टी सां सिविल सोसाइटी सां इंटेलेक्चुअल सां इवन जर्नलिस्ट सां उन्हनि सभिनी सां ऐं इवन जेके वुमेन ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उन्हनि सां राब्तो रखंदासीं साना फोरम विल बी अ कॉन्स्टेंट थिंग तव्हां ॾिठो हूंदो असां पोइ दफ़े जॾहिं असां इलेक्शन हारी हुई 2020 में त पोइ असां हिते ठाहियो हुयो फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी ऐं तव्हां ॾिठो त कीअं हिकिड़ी सीरीज़ ऑफ प्रोग्राम शुरू कई सिंध जे इश्यूज़ ते सो I mean, that's how you remain connected with your people and with the issues, असां कोशिशि पे कई त उन्हनि इवेंट्स जे थ्रू प्रोग्राम जे थ्रू जेके अमेरिका में सिंधी रहनि था उन्हनि खे कीअं असां कनेक्ट कयूं पंहिंजी ज़मीन सां पंहिंजी धरती सां उन इश्यूज़ सां so there are a lot of ways and means you can raise issues ॾिसो गवर्नमेंट त कोन ई असां न we can only talk about issue we can only raise issues ऐं पॉसिबली हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त असां चाहींदासीं त भई जेके सिंध जा कोर नेशनल इंट्रस्ट आहिनि नंबर 1 इज़ वाटर नंबर 2 इज़ फाइनेंस जेको नेशनल फाइनेंस कमीशन अवार्ड आहे पाकिस्तान जे अंदरि वेयर दी फिस्क जेके माली रिसोर्सिस आहिनि डिस्ट्रीब्यूट कनि था बिटवीन द सेंटर एंड द प्रोविंसिस असां उन ते हिकिड़ी स्टडीज़ करायूं त भई असांजा इंट्रस्ट कहिड़ा आहिनि वी कैन फंड स्मॉल ग्रुप्स ॿ टे स्टूडेंट हुजनि को एक्सपर्ट हुजे उनखे फंड करियूं ऐं पोइ उन्हनि जी लॉन्चिंग करायूं यू सी देयर लॉट ऑफ ॾिसो पॉलिटिकल पार्टीज़ वटि सिंधी जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि वटि एतिरो सुठो ह्यूमन रिसोर्स कोन्हे को जो इन तरफ़ इन्हनि इश्यूज़ ते उहो इवेंट करे सघनि साना कैन डू दैट सही सही साईं तमामु सुठो तव्हां जवाबु ॾिनो ॾाढो इम्प्रेसिव जवाबु हुयो सुठो लॻो तव्हांजी ॻाल्हियूं साईं हाणे मूंखे कुझु इल्ज़ामात बि आहिनि जीअं त सदाईं असांजा सिंधी ॿाहिरि जेके आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि असां व्हाट्सएप ते बि पढ़ंदा आहियूं असां सना जी लिस्ट ते बि पढ़ंदा आहियूं त आहे मूंखे एडवांस तव्हां खां अपॉलोजाइज़ अगरि तव्हांखे ॻाल्हियूं बुरी लॻनि पर कुझु माण्हू इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि त साईं जेको आहे जीअं विच में ॻाल्हि हली रही त साईं त तव्हां हिते असाइलम ते आहियो तव्हां न सिंध था वञी सघो न कैनेडा था वञी सघो त हिन सां तव्हां कीअं जनरल सेक्रेटरी थी वियो त तव्हां सिंध जा जेके मुफ़ाद आहिनि उहे न सिंध पहुचाए सघंदव न कैनेडा में वञी सघंदव न माण्हुनि सां ॻाल्हाए सघंदव त साईं हिननि माण्हुनि खे छा तव्हांजो जवाबु आहे साईं मंसूर जे तव्हां कुझु न कयो त तव्हां ते को इल्ज़ाम कोन लॻंदो मंसूर कुरैशी चुप करे वेही घर जे नौकरी करे ऑफिस मां मोटी अची घर वेही चुप करे ॻाल्हि ॿोल न करे पोज़ीशन न वठे स्टैंड न वठे nobody will criticize you if you matter if you express yourself and if you express yourself without compromises bluntly boldly you would see people raising things ताज़ो जेको इहो मिसाल इहो इल्ज़ाम त पोइ दफ़े बि लॻो पर हिन दफ़े नओं इल्ज़ाम हिकिड़ो हलाइनि उहो इल्ज़ाम ॾाढो इंट्रस्टिंग हुयो उहो इल्ज़ाम हुयो त जेके पाकिस्तान जे एजेंसियुनि वटि माण्हू रेड फ्लैग थियल आहिनि उहे इलेक्शन में न बीहनि साना जे इलेक्शन में त पोइ मूं नमरा खे लिखियो जवाब में त मूं चयो भई आम गोना राइट टू दी पाकिस्तानी एम्बेसी इन DC and probably DG ISPR and DG ISI त भई तव्हां वटि अहिड़ो को सिस्टम आहे जो तव्हां वटि माण्हू रेड फ्लैग थींदा आहिनि ऐं हे जेको माण्हू आहे तव्हां लाइ इहे ॻाल्हियूं पियो करे तव्हांजे नाले में इहो को तव्हांजो पेड एम्प्लॉई आहे या वॉलंटियर सर्विस थो ॾिए या रुॻो तव्हांखे बदनाम पियो करे उन ॾींहं खां पोइ अमरा जेको आहे न उहो गाइब थी वियो सो तव्हां बि सुभाणे बीहंदो न साना में कंहिं इलेक्शन जे पोज़ीशन ते त तव्हांखे बि चवंदा अदा इहो मंसूर त उहो ई आहे जो कराची में हफ़ीज़ अब्बासी साहिब जूं ॿ ढगियूं चोरी करे वियो हुयो हाणे असां ढगियूं छो चोरी कंदासीं कोई इल्ज़ाम तो वॾो हाणो को ऊंचल इल्ज़ाम था मिसाल थो ॾियां हाणे वेठो साईं हाणे वेठो अदा मंसूर इहो जेको आहे साबित करे थो जेको आहे नयूं ढगियूं चोरी कयूं न कयूं मतिलबु अहिड़ी का ॻाल्हि न आहे इहे सभु स्पेकुलेशन ऑनेस्टली स्पीकिंग इट्स रबिश ऐं जेकॾहिं असां वटि जेको इलेक्शन कमीशन जो जेको कोड ऑफ कंडक्ट आहे न उहो जेकॾहिं पहिरें ॾींहुं जारी कनि जंहिं ॾींहुं हू नॉमिनेशन फॉर्म इशू कनि था न उन ॾींहं ते हू कोड ऑफ कंडक्ट बि जारी कनि बाबत मुश्ताक जेकॾहिं साना जे बाय लॉस तहत क्वालिफाई नथो करे टू कॉन्टेस्ट इलेक्शंस
मूंखे डिस्क्वालीफाई करे छॾियो, ॻाल्हि ख़तम थी वई। सही मेक सेंस न, ठीकु आहे न। इलेक्शन कमीशन हाणे जेके ॾिस न 2300 मेंबर आहिनि, 2300 मेंबरनि मां हर मेंबर जेकॾहिं पंहिंजी क्वालिफिकेशन तय कंदो त मुश्ताक जी क्वालिफिकेशन ॾी हुजणु खपे, इहो कोन थींदो। सो मूं हुनखे एॾी कोन पई ॾिनी जेको आहे सो एॾी तवजा, पर आई थिंक इट्स वेरी सैड टू सी के को माण्हू तव्हांजी कम्यूनिटी में पंहिंजी वॉलंटरी सर्विसिस ऑफर करे, तव्हां हा हुनजे आइडियाज़ ते क्वेश्चन कयो, हुनजा प्लान ते ॻाल्हायो, तो बि फ्री में वॉलंटियर सर्विस केयर कंदो आहे बग़ैर पघार जे जेको आहे कमु करे। सो आई मीन आई होप इट विल स्टॉप, ठीकु आहे। अच्छा साईं, इहो ई हिन सां ई हिकिड़ो ॿियो जुड़ियल सुवाल हुयो, त विच में असां ॾिठोसीं कुझु अर्सो पहिरियों ईअं औरतुनि जे ख़िलाफ़ तव्हां कुझु ज़बान इस्तेमालु कई, जंहिंमें हुननि खे लॻो त तव्हां हुननि जी एम्पावरमेंट जे ख़िलाफ़ ऐं हुननि जी आज़ादीअ जे ख़िलाफ़ ॻाल्हाए रहिया आहियो, ऐं हुननि खे सम्झी रहिया आहियो त मतिलबु हो माना मैन जे असांजे बराबरि न आहिनि, मर्दनि जे बराबरि न आहिनि। त हुन ते इलाही तव्हांजा ईमेल बि तव्हांखे मां ख़वातीन बि लिखिया, मर्दनि बि लिखिया, बेशिंग बि थी ॾाढी। त तव्हां छा था सम्झो त औरतुनि जो मुक़ाम तव्हांजी नज़र में छा आहे, ऐं वाकई तव्हां सम्झो था त तव्हां जेको लिखियो सही लिखियो, त औरतूं जेके आहिनि ईअं ॻाल्हि करे थी वञनि? दादा मंसूर, पहिरीं त मां अहिड़ो कुझु कोन लिखियो हुयो। मूं साना जे हिकिड़े सेशन ते एतिराज़ कयो हो उनजी क्वालिटी ते, ठीकु आहे न। सो बीइंग अ मेंबर जॾहिं तव्हां प्रोग्राम अनाउंस कंदो त मूंखे राइट आहे त मां हुनजे कंटेंट ते ॻाल्हायां, बेसिकली हुनजे कंटेंट ते ऐं हुनजे रिलेवेंस ते ॻाल्हायो हुयो। मूं न चयो कंहिं स्पीकर खे त उहा कीअं आहे या फिर, हा मूं उन्हनि जे रिलेवेंस ते ॻाल्हायो हुयो, ठीकु आहे। हाणे उहो जेकॾहिं कंहिंखे सही न लॻो त आई थिंक तव्हां पढ़ियो हूंदो त मूं त उन्हनि खे चयो त मुंहिंजो दैट्स नॉट माई इंटेंशन, ऐं ॿियो इहो चवणु त को मां औरतुनि जे हक़नि जे ख़िलाफ़ आहियां, आई थिंक इट्स नॉट, आई मीन ट्रू एट ऑल। इहा ॻाल्हि त जेको आहे उहा हरू मेकअप कई थी वञे, सवाली बि त न आहे। तव्हां मुंहिंजा आर्टिकल्स पढ़ो जेके मूं लिखिया आहिनि औरतुनि जे हक़नि ते द न्यूज़ में, ॿियनि इश्यूज़, आई डोंट थिंक सो। अच्छा, बाक़ी जेका ताज़ी ॻाल्हि थी न, हाणे ॾिसो मूं एतिराज़ दाख़िल कयो हिकिड़ी औरत उमेदवार ते, त बाबा उहा माई जेका अदी जेका हुई उहा क्वालिफाई कोन पई करे, वेन शी इज़ नॉट अ मेंबर ऑफ साना। जेका कट ऑफ डेट हुई 15 अगस्त, उन ते मेंबरशिप बि कोन कराई, त उहा पाण कैंडिडेट कीअं थींदी? बहस हलियो, हेॾां होॾां थियो। पोइ उन ॾींहुं जंहिं ॾींहुं फ़ैसिलो वठिणो हो, उन ॾींहुं जो अध में अदी जेको आहे सो उहा विदड्रॉ करे वई। मूं उन ते इहो लिखियो, मूं चयो इट्स अ वाइज़ एंड राइट थिंग टू डू। बजाए जो तव्हांखे इलेक्शन कमीशन चवे तव्हां न आयल आहियो, डिस्क्वालीफाइड आहियो, तव्हां पाण छॾे वियो। ऐं मूं चयो इट्स अ लेस ट्रबल फॉर दिस ईसी, बिकॉज हीअ ईसी त मुंहिंजे ख़्याल में का फ़ैसिलो कंदी कोन्हे का न। तव्हां जेको बि हुननि खे फ़ैसिलो ॾियो उन फ़ैसिले ते चढ़ी वेही रहंदा, सो उन ट्रबल लफ़्ज़ खे, द ट्रबल आई यूज़ फॉर ईसी, उनखे खणी जेको आहे सो जेके असांजूं अदियूं ॿियूं वेठियूं आहिनि उन्हनि 2-3 ईमेल्स कयूं। मां ॿुधंदो आहियां, बर्दाश्त, ॾिसो वेन यू कम इन पब्लिक स्पेयर यू हैव टू लिसन एंड टॉलरेट, सो पर तव्हां ॾिठो असांजो फ़ैसिलो सही हुयो। इलेक्शन कमीशन उन ॾींहुं शाम जो जेको आहे सो उन अदी खे जेको आहे सो न करार ॾिनो। सो मुंहिंजे ख़्याल में औरतुनि जे असां पार्टिसिपेशन जे बि हक़ में आहियूं, पर औरतूं उहे हुजनि अचनि जेके पाण त अचनि न अॻियां, पाण खे पेश त कनि न, ठीकु आहे न। तव्हां भर्ती त न कयो न, हिननि जा 2 कैंडिडेट अहिड़ा हुया जेके अॻु में कॾहिं साना जा मेंबर ई कोन रहिया। लिटरली दे हैड नथिंग टू डू विद साना, मेंबर पहिरियों दफ़ो थिया, ऐं ख़बर पई त कंहिंजी मेंबरशिप कंहिं कराई आहे, ॿिए कराई आहे, कंहिं भाउ कराई आहे, विच इज़ ओके टू, पर एटलीस्ट जेके लॉज आहिनि उन ते त पूरा लहो न। सो दादा आई डोंट थिंक ईअं कॾहिं बि रहियो आहे त मां कंहिं वुमेन एक्टिविस्ट सां, मेंबर सां बदतमीज़ी कयो हुजे, कॾहिं कयो हुजे, हरगिज़ न। आई ऑलवेज बीन फॉर वुमेन राइट्स, नॉट जस्ट इन सना बट इन सिंध एज़ वेल। सही साईं, तव्हां जेके बायलाज़ आहिनि जेके हुननि जे बि तव्हां शदीद मुखालफ़त कयो था, ऐं तव्हांजी इलाही ईमेलूं बि ॾिठियूं आहिनि, टेक्स्ट बि तव्हांजा ॾिठा आहिनि, व्हाट्सएप ते बि तव्हां मैसेज ॾिठा आहिनि, त अहिड़ी छा बायलाज़ में ख़राबी आहे जो तव्हां मुखालफ़त बराए मुखालफ़त करे रहिया आहियो? सो साईं, हिकिड़ो त असांजो हिकिड़ो जेको ओपिनियन आहे त तव्हां बि ॾिठो हूंदो त जनरल सेक्रेटरी साहिबु चए थो त भई जेके मूंखे बायलाज़ मिलिया उहे असां ॾेई छॾिया आहिनि वोटिंग जे लाइ। अवल त बायलाज़ ते ईसी खे डिबेट करणु खपंदी हुई, इन में कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ियूं ग़लति आहिनि, कहिड़ियूं सही आहिनि, ठीकु आहे न। असांजो जेको बुनियादी एतिराज़ आहे बायलाज़ ते, हे जेको नई एडवाइज़री कमेटी ठाहिनि था जेका अनइलेक्टेड हूंदी, हाणे इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़ी अनइलेक्टेड जेका एडवाइज़री काउंसिल आहे उहा ईसी सां पावर शेयर कंदी? ईसी त इलेक्टेड बॉडी आहे न। सही ॻाल्हि आहे। उन सां कीअं, यानी ईसी अपॉइंट कंदी हिकिड़ी बॉडी एडवाइज़री काउंसिल, उहा
इक्वल पावर पे शेयर करे, यानी ईसी के पंहिंजो प्लान बि उनखां अप्रूव कराइणो आहे, बजट बि उनखां अप्रूव कराइणी आहे। छो ही को ईरान जी हुकूमत कोन्हे का जिते सुप्रीम रिलीजियस काउंसिल मथां वेठी हूंदी ऐं बाक़ी जेका चूंडियल पार्लियामेंट आहे उहा उनजे अंदरां हूंदी, यू नो। सो इहो हिकिड़ो इतराज़ आहे। ऐं ॿियो आई थिंक जेको हिन में हिननि आंदो आहे न, ऐं मंसूर, यू वोंट बिलीव त भई दीज पीपल हाउ डू दे कम अप विद दीज आइडियाज़। यानी हिन जो प्लान छा आहे, साना खे ख़तमु केरु करे सघे थो। हा, साना खे तव्हांखे ख़तमु करिणो आहे त ईसी ऐं एडवाइज़री काउंसिल, यानी इहे जेके 20 माण्हू आहिनि, इहे गॾिजी फ़ैसिलो कनि त साना ख़तमु थींदी, साना ख़तमु थींदी। व्हाट्स द पॉइंट ऑफ ब्रिंगिंग सच एन अमेंडमेंट इन साना? साना जे आइन में अहिड़ी अमेंडमेंट आणण जो तुक कहिड़ो आहे? केरु थो तव्हां खां मुतालबो करे? मूं कयो आहे, मंसूर कुरैशी कयो आहे, लाइक हू इज डिमांडिंग? व्हाट्स द पॉइंट ऑफ ब्रिंगिंग सच इलॉजिकल स्टफ, यू नो? या वरी टोरंटो जो वाइस प्रेसिडेंट कैनेडा पोस्ट अबॉलिश कयो, भई छो अबॉलिश कयो? हाणे हिननि में अथव लॉ, इहे जेके नवां खणी आया आहिनि बाइलास, आई डोंट नो व्हाट दे आर थिंकिंग। हुन जे मथे में अलाए छा आहे, ख़ुदा जो कसम, अहिड़ी शयूं खणी था अचनि। भई कैनेडा हेॾो वॾो सूबो आहे तव्हांजो, हेॾी वॾी मुल्क आहे पूरो, देव 2 चैप्टर्स, कोई 900-800 मेंबरशिप आहे साना जी, विच इज क्लोज टू 40%, यू नो। हाउ कुड यू think of that? लॉजिक छा आहे? इहा ॻाल्हि समझ में मूंखे बि समझ में नवां रीजनल सेक्रेटरीज़ आणणु चाहिनि था त नया रीजन्स हुजणु खपनि, उन्हनि खे आणणु चाहिनि था, which is okay too. I mean, we can always rethink the restructuring of organization, but did EC really talk about that? EC में इहा ॻाल्हि डिबेट, EC में जेको वाइस प्रेसिडेंट कैनेडा वेठो आहे, तव्हां हुनखे ॿुधायो अमेंडमेंट हीअ आहे, तुंहिंजो उहिदो अॻे दफ़े ख़तमु हूंदो। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। साईं, बसि हाणे आख़िरी 2 सवाल रहिजी विया आहिनि, टाइम बि असांजो तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। हिकिड़ी असां हीअं शइ नोटिस कई आहे त कुझु तव्हांजा जेके सपोर्टर्स आहिनि उहो व्हाट्सएप ते बि लिखनि था, ईमेल ते बि लिखनि था त बाबा अगरि राजपर साहब खे वोट न ॾिनो त सम्झो तव्हां वटि इहे सफ़ा फतवो ईअं जारी थियल आहे। ठीकु आहे, इन ई तरीक़े सां ॿिया बि कुझु माण्हू आहिनि जेके हिक ॿिए खे जवाबु थियनि था। पाण में तलखियूं ॾाढी वधी वियूं आहिनि, ईअं थो लॻे कि दुश्मनी लॻी पई आहे, ॿार पाण में विड़ी रहिया। त अगरि तव्हां जनरल सेक्रेटरी जो इलेक्शन खटो या हारायो, तव्हां हिन शइ खे कीअं मतिलबु मेक श्योर कंदव त पाण में सिंधी जेके आहिनि जुड़ी रहनि, तलखियूं न वधनि, प्यार हिक ॿिए खे कनि? पोइ तव्हां खटो या हारायो, हुन सां छा थो फ़र्क़ु पए? आई थिंक हुनजो ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त असांजा जेके कैंडिडेट्स आहिनि, मूं अॼु बि लिखियो फेसबुक ते, मूं शेयर बि कई, अदा मक़बूल, अदा गुलाम मुहिद्दीन, असां मां कंहिं बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे। Not a single word has come from Ada Maqbool Hale Poto or from Ada Ghulam Muhyiddin, जेके ॿ अहम कैंडिडेट्स जेके तव्हांजा मेन स्ट्रीम जेके कैंडिडेट्स ॿ आहिनि उहे आहिनि। बाक़ी हिकिड़ो त ॿियो त मतिलबु आई डोंट वांट टू कमेंट ऑन थर्ड कैंडिडेट। I mean, it's his call and choice how he wants to, you know, present himself. I think other enmity जेका थिए थी न, उहा छाकाणि त डिफरेंसिस आहिनि विद इन कम्युनिटी, यू नो, आइडियोलॉजिकल बि आहिनि, पॉलिटिकल बि आहिनि। तव्हां ॾिसो कॾहिं पीपल्स पार्टी जे हक़ में लिखंदो तव्हांखे इलाही तरीक़ारियूं मिलनि, तनक़ीदूं मिलंदियूं। तव्हां पीटीआई जे ख़िलाफ़ लिखो, तव्हांखे यू नो, सो उहे जेके या इवन तव्हां जेके डेमोक्रेटिक पार्टी में हो या रिपब्लिकन आहियो ऐं तव्हां ह्यूस्टन में हुजो ऐं तव्हां रिपब्लिकन ख़िलाफ़ कुझु लिखी वठो त पोइ ॾिसो तव्हां कंहिं था दोस्त चढ़ी पवनि। सो आई थिंक उहे जेके पंहिंजा ॿिया जेके पॉलिटिकल आइडियोलॉजिकल इशूज़ आहिनि, उहे बि रोल प्ले कनि था पिया उन में। बाक़ी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त हे जेके दोस्त चवनि था मेरिट मेरिट मेरिट, अब मेरिट तव्हां छा खे था चओ? डॉक्टर जी मेरिट छा हूंदी? क्वालिफिकेशन, MBBS कई अथसि न कई अथसि। कम्युनिटी ऑर्गेनाइजेशन जी मेरिट आहे इहा त बाबा हिन माण्हू जो को कम्युनिटी में साना में इंटरेस्ट आहे या न आहे, हैज़ ही डन समथिंग प्रायर और नॉट? टू मी दैट इज क्वालिफिकेशन। ही को MBA प्रोग्राम त आहे कोन जो क्वालिफिकेशन आहे तव्हां MBA डिग्री वठूं, कोर्ट में बि हाज़िरी कोन ॾियणी जो तव्हांखे वकालत जी डिग्री वठूं, यू नो, इट्स अ कम्युनिटी ऑर्गेनाइजेशन। जेकॾहिं तव्हां पंहिंजो रोल एग्ज़िबिट न कयो आहे, इफ यू हैव नॉट शोन यूर इंटरेस्ट इन द कम्युनिटी। हाणे हिकिड़ी हिन असांजे जेके साम्हूं दोस्त उनजी हिकिड़ी कैंडिडेट आहे ह्यूस्टन में, उहा अधी कॾहिं मेंबर ई कोन थी आहे, ऐं जेको हाणे फंड रेज़िंग थियो मेंबर थियण खां पोइ बि उते कोन आई। So my opinion, she is not qualified in the sense merit. आउं तो चवां merit खे तव्हां कीअं जज कंदो, you know? So इहो जेको डिबेट आहे न जेको तव्हां ॾिसो था जेके तलखियूं आहिनि मैसेजिस जूं, आई थिंक उहो इन ग्राउंड ते आहे। कुझु दोस्त जेके असांजे सम्झनि था त भई मुश्ताक ऐं ॿिया दोस्त वधीक क्वालिफाइड आहिनि, मेरिट ते आहिनि, उन्हनि खे वोट ॾियो, यू नो, well it's their love as long as they don't ॿियनि खे accuse नथा कनि। बाक़ी people have right to, you know, propagate and पंहिंजी कैंडिडेट्स खे सपोर्ट कनि।
पर अगर तव्हां अगर हराए वञो था त तव्हां मेक श्योर कंदव त ॿिए पैनल खे पूरो सपोर्ट कंदव, Of राइट? course. यू हैव नो इशू। Yes, we did last time. Mansoor, we have supported every effort of this AC last 2 years. Fundraising खां वठी करे कंहिं बि प्रोजेक्ट ते जेको आहे न असां हिन सां मतिलबु ऐं बल्कि ॾिसो असांजो पॉइंट हीअ आहे त वी आर नॉट कंटेस्टिंग अगेंस्ट एनीवन, वी आर जस्ट स्टैंडिंग फॉर आवर ओन आइडियाज, ऑनेस्टली स्पीकिंग, यू नो। तमामु बहितरीन जवाब। आख़िरी सवाल असांजे प्लेटफॉर्म तां मौजूदु आहे, ॿुधायो त असांजा जेके सना जा जेके सिंधी मेंबर्स आहिनि उहो तव्हांखे वोट छो ॾियनि ऐं वाई शुड दे वोट फॉर यू, इहो असांखे जवाब वोट इन करे ॾियनि जो मां इलेक्शन में बीठो आहियां। मतिलबु ॾिसो, आई थिंक मां काफ़ी सालनि खां वठी करे सना सां गॾियल आहियां, गॾु आहियां ऐं जेको आहे सो मूं जेको लिखियो आहे, जेको मूं कमु कयो आहे सिंध जे लाइ, सिंध जे इश्यूज़ ते, आई थिंक मुंहिंजी सभु शयूं पयूं आहिनि। यू गो ऑन माई वेबसाइट www.mushtakrajpar.com, तव्हांखे द न्यूज़ जी वेबसाइट ते वञो। आई थिंक मूं पंहिंजे बारे में जेको सम्झंदो आहियां इश्यूज़ खे उहे मां सभु लिखिया आहिनि। And only thing I can assure you, if you elect people like me, we will not disappoint you. We will take Sana and Sindh and our community where it deserves to be. तमामु बहितरीन जवाब राजपर साहब जो जवाब हुयो। ऐं आख़िरी मां जुमिलो तव्हांजो चवण थो चाहियां, तव्हां सना खे हुन जाइ ते खणी वेंदव जिते सना डिज़र्व थी करे। साईं वॾी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच राजपर साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। दोस्तो, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो, असांखे पंहिंजी फीडबैक सां ऐं पंहिंजे कमेंट सां आगाह कजो। ऐं वोट जे लाइ इहा ई रिक्वेस्ट आहे त वोट हुनखे ॾिजो जंहिंजा आइडियाज़ तव्हांखे वणनि ऐं जेके मेरिट ते बीठा हुजनि, जंहिंजी क्वालिफिकेशन हुजे। दोस्ती ऐं भाई पीरी जो वोट जेको आहे उहो ऑर्गेनाइज़ेशन खे न सिर्फ़ु तबाह कंदो बल्कि तव्हांखे बि बैकवर्ड डायरेक्शन में गेले वेंदो। त मेक श्योर कजो वोट हुनखे ॾियो जेको तव्हांखे लॻे, जंहिंजा आइडियाज़ तव्हांखे वणनि। साईं राजपर साहब, महिरबानी, थैंक यू सो मच। Thank you so much, Mansoor. Honored. God bless you and God bless Sana. Thank you, thank you. Thank you.